सिंध में कोरोना एसओपी जो नओं हुकुमनामो जारी कयो वियो आहे। कारोबार जो वक्त भी बदलायो वियो आहे। खरू खाते पारां अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। कराची जे ॾखण ऐं ओभर ज़िलनि में वधीक सख़्त लॉकडाउन करण जो फ़ैसिलो कयो वियो। हैदराबाद जे तालके क़ासिमाबाद, लतीफ़ाबाद ऐं सिटी तालके में भी लॉकडाउन हूंदो। हैदराबाद डिवीज़न में जुमे ऐं आचर ते कारोबार मुकम्मल बंद रहंदो। अवाम खे बिना ज़रूरत घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत कई वई आहे। घरू खाते पारां सिंध में कारोबार जो वक्त तब्दील करण जो पिणु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सूबे में सुबुह 5 वॻे खां शाम 6 वॻे ताईं कारोबार करे सघिबो। जुमे ऐं आचर ते कारोबार मुकम्मल बंद रहंदो। इस्पतालूं, मेडिकल स्टोर्स ऐं पेट्रोल पंप्स 24 कलाक खुलियल रहंदा। बेकरियूं ऐं खीर जा दुकान राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। ब्यूटी पार्लर, सिनेमाऊं ऐं दरगाहूं बंदि रहंदियूं। होटलनि तां खाधो पार्सल खणी वञण जी इजाज़त हूंदी। तफ़री, माग ऐं शादी हाल मुकम्मल बंदि रहंदा। इंटरसिटी ट्रांसपोर्ट 50% मुसाफ़िरनि सां हलंदी। मुसाफ़िरनि लाइ मास्क पाइण खे बि लाज़मी करार ॾिनो वियो आहे।